बाबा मानी त खाओ। मूंखे बुख ना है पुत्र। बाबा रात भी तहां कुछ ना खाधो। जेको थियणो हो सो त थी वयो। बाकी ये भुखे रहण सा केड़ो फायदो? पेट खाली ना है पुत्र, जहर सा भरे पयो है। अदा भला तहां त खाओ मानी। तहां भी कल खां कुछ ना खाधो। मुझो पेट भी जहर सा भरे पियो है। जेसी ताईं ने निभागी सदोरी के न मारींदुसि न ओसी ताईं मुझे अंदर जी बाह कोन विसाम। अवा हरू भरू पांजी जान छोथा जलायो। इन्हे समझो त सदोरी जाई न हुई। असा जे समझण सा छा थी? दुनिया वारा त असा जो मुंह ही पटे विया। हाणे त बस हिकड़ी दुआ है, जल्द मालिक पाण ने घुराए। बाबा छोथा एड़ियूं दुआऊं घुरो। अल्लाह साईं तहां खे वडी हयाती दे। अल्लाह साईं तहां खे मुंहिंजी हयाती भी दे बाबा। बाबा मां हाणे वञा थो। जेकॾहिं देर सवेर थी भी वञे न त तव्हां परेशान न थिजो। अदा खुदा जे वास्ते को एड़ो कदम न खणजाए जो वरी को असां जे लाइ परेशानी जो सबब थी वञे। मां भी गाह मुठ करे थो अचां। बकरी भी काल खां बुख ते आहिनि। माल भटारे केड़ो ॾोह कयो। बाबा अदा पर मानी त खाई वञो न। खुदा किथे आए वडेरो सालार? रेस घर आए साहब। घर है कू न ॻाल्हाए साहब अदा रेस वडो घर आए हींअर हित न आए साहब। बंगले में ॿ माण्हुनि ॿियो केरु बनाए थो। ठीक है वठी हलो हिननि खे। सोप सीरियल सिंध जाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।